हाय अस्सलाम वालेकुम गाइस। इस वक्त जैसा कि मैं मौजूद हूँ, सॉरी सिंधी में बोलूँ, जब सिंधी प्ले की मेकिंग चल रही है, व्लॉगिंग चल रही है, तो मुझे सिंधी में ही बोलना चाहिए। खैर हींअर गाइस मां मौजूद आहियां, असांजो हिकु ड्रामो थी रहियो आहे निकाह, जो शायद मां वीडियो भी तव्हांखे जेको असां रस्ते में अचूं पिया ट्रेवल में हुआसीं उनजो वीडियो भी अपलोड कयो हुयो। मां तव्हां यकीन ॾिठो हूंदो। हींअर असां आहियूं उनजे सेट ते ऐं हीअ आहे असांजो ऐं सभु जेके ॾिसी रहिया आहियो हीअ सभु असांजा कैरेक्टर आहिनि। ऐं सुल्तान साहब तमामु स्टार कॉमेडियन, तमामु स्टार आर्टिस्ट हाँ, ये असांजो नओं अदाकार आहे। इन जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं आहिनि ऐं तव्हांजी तरफ़ां बि बेस्ट विशिस हुजणु घुरिजनि त जीअं हीअ अॻिते इलाही सुठो कमु कनि ऐं अव्हांखे वणंदड़ असांजा अदाकार ऐं असांजा सीनियर त हिते वेठा आहिनि। असांजा सर अहमद पठान साहब सदाई अक्सर असां इलाही घणो कमु कयो आहे गॾु। त सर यूट्यूब जे लाइ बक करे रही आहियां। मां घणी बक कंदी आहियां, सदाई कुझु मुंहिंजा सब्सक्राइबर भी बोर थी विया आहिनि हाणे त मूं मां। मैडम रीमा पंहिंजो मैडम रिमशा तमामु हिकु बहितरीनु अदाकारा आहे। सर रीमा तव्हांजे ज़हन ते छाई थी वई आहे? तव्हां पिक्चर बि रीमा सां स्पेशली कढाया? न बाबा न, मां एहतिजाज थी कयां। ऐं थैंक यू सो मच सर। ये मज़ाक हुयो, ठीकु आहे, सीरियस न वठिजो। मिड़ई हिननि खे हीअ असांजा फैमिली मेम्बर्स आहिनि, हिक ॿिए खे चिड़ाइणु, तंग करणु, खिलणु हीअ असांजी ज़िंदगी जो हिसो आहे। जीअं असां घर जा भाती हिक ॿिए सां ईअं कंदा आहियूं, हीअ बि असांजा कैरेक्टर आहिनि। हीअ पुलिस वारनि असांजो हीअ कैरेक्टर आहिनि।